कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हीउ रवाज़ आख़िर कंहिं विधो हूंदो त को माण्हू मरी वञे उन खां पोइ असां उन लाइ वेही मिठो मिठो ॻाल्हायूं ऐं उनजे हूंदे छो न आख़िर छो ईअं न आहे हूंदो त हिन जे ज़िंदा हुजण दौरान ई खेसि कॾहिं कॾहिं यादि ॾियारायो वञे त यार ॾिस तो में हीअ फिलाणी जेका ॻाल्हि आहे उहा ॾाढी भली आहे ऐं तो फिलाणी जाइ ते मूंसां जेका फिलाणी ॻाल्हि कई उहा मूंखे ॾाढी वणी ऐं हुन हूंदे तूं मूंखे ॾाढो वणंदो आहीं ईअं छो न कंदा आहियूं असां छो आख़िर उन इंतज़ार में हूंदा आहियूं त को माण्हू मरी वञे तॾहिं वञी उन्हनि जे पोयरनि सां ताज़ियतूं कयूं ऐं पंहिंजे मुंहुं वेही सोचूं त यार हीउ जेको असांजो दोस्त हुयो हीउ ॾाढो भलो माण्हू हुयो ऐं असां हुन सां हीअं हीअं ऐं हिन तरीक़े सां ॻाल्हाईंदा हुआसीं ऐं ॾाढो ॾुख थींदो आहे पोइ सोचणु शुरू कंदो आहियां त आख़िर को त माण्हू हूंदो जंहिं इन रवाज़ जी शुरूआत कई हूंदी कॾहिं सोचियो अथव त उन 4 ऐं 5 साल जे ॿार खे जॾहिं पंहिंजे क्लास जी टीचर चवंदी आहे यू आर ए गुड बॉय त हू घर ईंदो आहे केॾो ख़ुशि थींदो आहे आम तरह ॾिठो वञे त उन ॿार ऐं असांजे जज़्बनि में को ख़ासि फ़र्क़ु कोन्हे पर शर्त इहो आहे त असांखे कॾहिं कॾहिं को यादि ॾियाराए त असां सुठा आहियूं ऐं असां में का हिकु अधु सुठी ॻाल्हि बि आहे तॾहिं ॾाढो भलो लॻंदो आहे उन लाइ मरी वञणु ज़रूर न आहे यार माण्हू जे हूंदे ई उन जी हयाती में अगरि जे उनखे यादि ॾियारायो वञो त यार तूं ॾाढो सुठो माण्हू आहीं ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहीं यार ॾिसो दुनिया में हर मर्ज़ जी दवा हूंदी आहे मुंहिंजे ख्याल में ही प्रिकॉशन आहे दवा न आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ प्रिकॉशन ऐं ॾिठो वञे त असां सभु पंहिंजे पंहिंजे पेट जी जंग विड़ी रहिया आहियूं पर कॾहिं कॾहिं पंहिंजे मिटनि माइटनि पंहिंजे दोस्तनि खे यादि ॾियारायो वञे त उन्हनि में का सुठी ॻाल्हि बि आहे त मुंहिंजे ख्याल में इन में को नुक़सान न आहे बाय द वे अगरि ज़िंदगी में तव्हांखे को अहिड़ो माण्हू मिले थो जेको कॾहिं कॾहिं तव्हांखे यादि ॾियाराए ऐं सुठो महसूस कराए त मूंखां लिखी वठो उहो शख़्स तव्हांजी कयल कंहिं नेकी जे बदिले तव्हांखे मिलियो आहे ऐं उनखे पंहिंजे पाण खां परे न कजो ऐं खेसि संभाले रखिजो सची थो चवां